अफ़गान पनाहगीरनि खे वापसि संदन मुल्क न मोकिलण ख़िलाफ़ कराची में सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो त गुज़िरियल 4 ॾहाकनि खां 35 लख अफ़गानी सिंध में तरसियल आहिनि। हुननि चयो त सिंध में अॻुई अफ़गानी बंगाली ऐं ॿिया परॾेही रहनि था। सिंध परॾेहिनि जो भार बर्दाश्त करे थी, जॾहिं त सिंध में अमन अमान ख़राब करण में परॾेहिनि जो हथु आहे। संदन चवणो त अफ़गानिस्तान में हाणे आज़ाद हुकूमत क़ाइमु थी चुकी आहे, उन करे अफ़गानियुनि खे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो कयो वञे। तव्हांखे पहिरियों इहो सोचणु घुरिजे त अगरि धारे असां ईअं पालियूं था ऐं पंहिंजे जेके एबोरिजिनल्स हितां जा माण्हू आहिनि उन्हनि जे ॿारनि खे नौकरियूं कोन थियूं मिलनि, उन्हनि खे पाणी कोन थो मिले, उन्हनि खे सभु सहूलियतूं कोन थियूं मिलनि, ऐं असां जेके आहिनि असां अञा इहो सोचींदा वञूं त अफ़गानी खे अञा असां एक्सटेंशन ॾींदा वञूं, बिहारियुनि खे बंगालियुनि खे एक्सटेंशन ॾींदा वञूं। मां सम्झां थो इहा सभिनि खां पैथेटिक तव्हांजी पॉलिसी आहे। असां हे मुज़ाहिरो जॾहिं खां अरेंज कयो आहे त असांजे दोस्तनि खे के 100 खां वधीक त अफ़गानियुनि धमकियूं ॾिनियूं आहिनि। हाणे तव्हां पाण सोचो त हितां जे ओबोरिजिनल्स खे पनाहगीर धमकियूं था ॾियनि। असांजी इहा अॼु शुरूआत आहे। असां तय कयो हुयोसीं त 3 तारीख़ ताईं जेकॾहिं हिननि खे एक्सटेंशन ॾियनि था अफ़गानियुनि खे त पोइ असां पंहिंजी जिदोजहद जेका आहे उहा वसी कंदासीं। कराची बदअमनी केस में चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना हुया, बल्कि हुकुम ॾिनो हुयो त अफ़गानी जेके 35 लख कराची में रहनि था इन्हनि खे हितां जेको आहे डिपोर्ट कयो वञे ऐं अफ़गानियुनि सभिनी खे पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वञे। बाबा सिंध सदियुनि खां सिंधियुनि जी हुई आहे ऐं रहंदी, इहा त ॻाल्हि वाज़े आहे। ही ज़बरदस्ती असां ते क़ाबिज़ थियण जी जेके कोशिशि था कनि, सिंध कॾहिं बि उन्हनि खे क़बूल न कंदी, सिंध जो बचो उन्हनि खे क़बूल न कंदो। ऐं असीं चाहियूं था त जेके बि धारिया सिंध में आहिनि जिन खे ज़बरदस्ती नादरा जा कार्ड बि ॾिना विया आहिनि फ्री ऑफ कास्ट, इहे सभु हिननि जा कैंसिल करियो। ऐं अॼु आख़िरी तारीख़ हुई जेका कोर्ट बि ॾिनी हुई त अॼु हिननि जो लास्ट डे आहे। छो अॼु खां पोइ असां हिकिड़ो बि धारियूं सिंध में ॾिसणु बर्दाश्त नथा करियूं। अॻे ई सिंध जेका आहे अॻे ई हिननि ज़ालिमनि जे वर चढ़ियल आहे। असां पंहिंजी सिंध खे आज़ादु ख़ुशहाल पंहिंजे पेरनि ते बीठल ॾिसणु था चाहियूं, जंहिंमें तालीम सिहत रोज़गार असांजे बचनि लाइ फ्री हुजे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट हुकुम जारी करे चुकी आहे त कराचीअ में अमन अमान ख़राब करण में अफ़गानियुनि जो हथु आहे, उन करे हुकूमत खे घुर्जे त उन्हनि खे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो कयो वञे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।